अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ गौट की काजी अयाज कलवाल की खबर मूजिब सीनियर सहाफ़ी डिविजनल ब्यूरो चीफ सोब ताज मोहम्मद टावरी की कार में रात चोर बैटरी लाहे वया। मीरपुर थाने ते NC दाखिल। पुलिस इन माल ताईं चोर गिरफ्तार करे न सकी है। सीनियर सहाफ़ी ताज मोहम्मद टावरी 100 न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर माथेलो में बदअमनी चोट चढ़ी वई है। चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। मीरपुर माथेलो SHO पंहिंजे बंगले ताईं महदूद। जॾहिं त मूं NC बि दाख़िल कराई है, पर पुलिस कख बनी बीणो भी न कयो है। हिन माल ताईं न चोर पकड़िया आहिनि ऐं न चोरी वसूल थी है। हुन चयो त SSP घोटकी खे घुर्जे त मुंहिंजी थियल चोरी सुमैत ॿियूं चोरियूं वसूल करायूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो ऐं जेसिताईं बदअमनी ख़त्म न थींदी एहतजाज जारी रहंदो।